मोहन जे दड़े हड़प्पा ऐं चाहूअ जे दड़े मां 50 खोपड़ियूं ऐं हॾा वा पिंजरा ऐं बेअंदाज़ छड़ो छड़ हॾा मुख़्तलिफ़ हंधनि ऐं मुख़्तलिफ़ हालतुनि में मिलिया आहिनि। That really is something which is exceptional. Archaeologists find instead, उन्हनि मां ॻच बाक़ाइदे दफ़न कयल आहिनि ऐं घणा कई ओचिती हादिसे जो शिकार थियल आहिनि। बाक़ाइदे दफ़न थियल निशान उन तहज़ीब जे सभ खां अहम मुदफ़िन यानी हड़प्पा जे एराज़ीअ जी ऐं मुदफ़िन R37 मां मिलिया हुआ। पर अफ़सोस आहे त उन्हनि पिंजरनि जो न त अञा ताईं को तफ़सीली जाइज़ो ई वरितो वियो आहे, न का वरी तफ़सीली रिपोर्ट ई शाया थी आहे। उन करे वरी बि असांखे मोहन जे दड़े जे घटियनि ऐं जायुनि मां हथ आयल हॾाउनि पिंजरनि जी तहक़ीक़ जी रिपोर्ट ते ई भरणो पवंदो। सभ खां पहिरियों त हीअ खोजना मार्शल मैकी, कर्नल सेविल ऐं मिस्टर गोहा शाया कई हुई ऐं उन्हनि जे रिपोर्ट मां पतो पवे थो त मोहन जे दड़े में ऑस्ट्रेलियाई, भोनोच समुंड, आल्पेनी ऐं मंगोली गोया चइनि मुख़्तलिफ़ नसलनि जा माण्हू आबाद हुआ। हथो आयल खोपड़ियुनि मां अध खां वधीक घणो करे हिकु ई नस्ल जे माण्हुनि सां तालुक़ु रखनि थियूं ऐं उन्हनि जो भोनोच समुंड जे नस्ल सां तालुक़ु ॾेखारियो वियो आहे। प्रोफेसर स्टुअर्ट पिक्ट ऐं भोनोच समुंड वारनि माण्हुनि जे बारे हंधनि जे आला जातियुनि में मिलनि था। हीअ विचोले कद जा बि आहिनि ऐं कदा वार बि, रंग सांवरो बि ऐं पीले क़िस्म जो बादामी बि अथनि। खोपड़ी ऐं मुंहुं डिघो, सन्हूं उभिरियल ऐं डिघो नकु, वार कारा, अखियूं वॾियूं ऐं कारियूं ऐं बादामी बि अथनि ऐं बदन अक्सर नाज़ुक ऐं कमज़ोर बि थियनि। क़दीम आसारनि जूं शायदियूं ॿुधाइनि थियूं त डिघी खोपड़ीअ वारा ही भोनोच समुंड जे एराज़ीअ वारा माण्हू ओलह एशिया जे क़दीम मोहन जे दड़े जे खोपड़ियुनि सां ज़ाहिरी वेझाइप रखनि थियूं। कर्नल सेविल जे अंदाज़े मूजिबि सिंधु माथिरे में हिन नस्ल जे मर्दनि जो क़द 5 फुट सवा 4 इंच ऐं औरतूं 4 फुट 9 इंचनि खां वठी 4 फुट सवा 4 इंचनि ताईं क़द जूं हूंदियूं। गहरो कारो वरन वारा वार ऐं कुंडीदार कारा वार, डिघो मथो, नकु वेकिरो ऐं हिन नस्ल जा माण्हू अॼु बि विच ऐं मंगोल नस्ल जी फ़क़ति हिकु खोपड़ी मिली आहे। उन खां सवाइ मोहन जे दड़े मां हथ आयल खोपड़ियुनि मां हिक खे यकीन सां ऐं 3 खे शक सां आल्पेनी नस्ल जो ॼाणायो वियो आहे। जी एराज़ीअ ऐं मुदफ़िन R37 मां हथ आयल हॾावनि पिंजरनि जे सरसरी जाइज़े मां जेके नतीजा कढिया विया आहिनि उन्हनि मां पतो पवे थो त हीअ उन ई नस्ल जे माण्हुनि जा आहिनि जिन जा मथा वॾा ऐं डिघा बेज़वी आहिनि। खोपड़ी जो मथियूं हॾो उभिरियल, चहिरो डिघो ऐं नकु विकिरो आहे। इहे मोहन जे दड़े जे ऑस्ट्रेलियाई नस्ल सां मुशाबा आहिनि। हिन सिलसिले में रहनुमाई करण वारा ॿिया निशान पत्थर ऐं कुठ जा ठहियल इंसानी मुजस्मा आहिनि, पर उन्हनि मां भरवसे जोगा नतीजा अक्सर करणु मुश्किल आहे ऐं उन्हनि नतीजनि खे साम्हूं रखी वरी खोपड़ियुनि ऐं हॾावनि पिंजरनि सां उन्हनि जी भेट करणु ज़्यादा सही नथी थी सघिजे, छाकाणि त हीअ मुजस्मा नक़ुल हुअण जे करे असुल जीअं कीन ठाहिया विया आहिनि। उन्हनि जा मुहाना ज़्यादा साफ़ बि न आहिनि। बहरहाल मोहन जे दड़े मां हथ आयल 4 मुजस्मा तवजह तलब आहिनि। हिकिड़ो कुठ जो ठहियल हिकु रकासा जो मुजस्मो आहे जंहिंजे वारनि जो सिंगार ऐं ॿी सजावट ॾखिण बलूचिस्तान जे किली कल्चर जे पकल मिटीअ जे मोतियुनि सां मुशाबा आहे। थुल्हनि ऐं भुरियल चपनि वारीअ हिन औरत जो ऑस्ट्रेलियाई नस्ल सां लाॻापो ॾेखारे सघिजे थो। ऑस्ट्रेलियाई नस्ल जे माण्हुनि जो कारो रंग ऐं ॾखिण बलूचिस्तान जे क़दीम नाले गेडोरेशिया यानी कारे रंग जे माण्हुनि जो मुल्क जो तालुक़ बेसबबु नथो थी सघे। सिंधु माथिरे जे रहाकुनि जे नस्ल जे बारे में खोजना कंदड़ कुझु ॿिया नज़रिया बि क़ाइमु कया विया आहिनि। उन्हनि खे दरावर, ब्रोही, सुमेरी, पानी, आशुर, रवाती, वाहेकी, दास, नागा ऐं आर्या वग़ैरह बि चयो वियो आहे। अक्सरियत अहिड़नि मौक़िक़नि जी आहे जेके उन्हनि खे दरावर सम्झनि था, पर दरावर जो लफ़्ज़ बर सग़ीर हिंद पाक में गैर आर्याई ज़बान ॻाल्हाइण वारनि सभिनी क़ौमुनि लाइ इस्तेमालु कयो वियो हो, जंहिंमां हीअ ॻाल्हि चङी अची सघिजे थी त दरावर नस्ल गिरोह खां वधीक लसानी गिरोहनि जो नालो आहे। अहिड़ी रीति हितां जा उहे रहाकू बि जिन खे प्राचीन हिंदुस्तान जा रहाकू चयो वञे थो ऐं जेके अॼु बि विच ऐं ॾखिण हिंदुस्तान में नीम वेशी ज़िंदगी बसर कनि था ऐं प्रोटो ऑस्ट्रेलाइड या ऑस्ट्रेलियाई नस्ल सां तालुक़ु रखनि था, दरावड़ कोठजनि था ऐं ख़ुदि उहे रहाकू मुतफ़िक़ आहिनि त सिंधु माथिरे जी तहज़ीब आर्यन जे हिंदुस्तान में दाख़िल थियण खां अॻु जी तहज़ीब आहे। उन करे उतां जे माण्हुनि खे आर्यो चवणु बिल्कुलु ग़लति ऐं नस्ली बेत हिकु अणवणंदड़ मिसाल आहे। त उमेद आहे त तव्हां ॻाल्हि सम्झी विया हूंदव। त वीडियो कीअं लॻो त वीडियो खे लाइक कयो ऐं अगरि किथे तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे या का असांखां ग़लती थी हुजे त कमेंट में ज़रूरु ॿुधायो ऐं नऊं वीडियो छा थी हुजे ऐं इनशाला हाणे वीडियो इन तरीक़े सां मूंखे मिलंदा रहंदा। त उन जे लाइ जिन चैनल न सब्सक्राइब कयो आहे त उहे बि चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कनि। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।